न्यूज़ साहब खे थोड़ी वधीक कवरेज ॾियो, हाईलाइट कयो उनजे ख़बरुनि खे। सर जेकर मूं रिकॉर्डिंग कई ऐं ख़बरूं ठाहे पेश कयूं त मीर साहब हज़म करे न सघंदो। लाज़मी न आहे त तव्हां मीर साहब खे ज़हर जा ढुक ठाहे पीआरियो। सर जंहिं 5 सालनि में कुझु बि नाहे कयो, सर इहे तारीफ़ जा गीत ठाहे मां पेश नथो करे सघां। सॉरी सर। तव्हां मीर साहब जी तारीफ़ में गीत न ठाहियो, पर उनजे जलसनि ऐं जलूसनि खे त मुकमल कवरेज ॾियो। सर पोइ तव्हां मुंहिंजी जॻह ते कंहिं ॿियो रिपोर्टर रखो त उन तारीफ़ जा बंद बदी तव्हां जारो पेश करे। बाक़ी सर मां कूड़ खे ताज पाराए पेश नथो करे सघां। मिस्टर मेहरान, हक़ ऐं सच जो आवाज़ उथारींदा पिया अचूं, पर उन सां गॾु तव्हां इहो बि सोचो त हीउ असांजो बिज़नेस आहे। 5 सालनि खां पोइ अहिड़ो मौक़ो मिलंदो आहे जंहिंमें असां पोइ लेट कढंदा आहियूं। इन करे जेको चवां पियो वञी बि उहो कयो। जेकॾहिं अव्हांखे ड्यूटी करणी आहे त जेकॾहिं तव्हां ठीकु खयो आहे मुल्क खे सुधारण जो त प्लीज़ पंहिंजी जाइ वञी ॿिए हंधि तलाश कयो। हिते अव्हां लाइ का बि जाइ आहे। ओके सर, तव्हां मुंहिंजी जॻह ते कंहिं ॿिए रिपोर्टर खे आणे सघो था। जेकर सर मां कमु कंदुसि त पंहिंजी ईमानदारी मां पंहिंजे ज़मीर जो सौदो कॾहिं न कंदुसि। कंहिं बेईमान माण्हू जी शान में मां कसीदा ठाहे पेश नथो करे सघां। गुड बाय सर। मिस्टर मेहरान, तव्हांजो नालो हिन अख़बार ऐं चैनल जे करे आहे। हिन चैनल खां सवाइ अव्हां का बि माना नथा